मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद महसर। मेहर में वधंदड़ बदमनी मंशियाती समाजी बुराइनि ख़िलाफ़ शहरी इतिहाद मेहर पारां नाए ॾिहाड़े बि नियाज़ अली बुड़ो जी अॻवानी में दुआ जा हथ खां घंटाघर चौक ऐं नेशनल प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। शहरी इतिहाद पारां सुभाणे इंडस हाईवे बंदि करण जो ऐलान। एहतिजाजी मुज़ाहिरे में सियासी समाजी मज़हबी ऐं क़ौम परस्त जमातुनि जे अॻवाननि दुकानदारनि वापारनि ऐं वॾी तइदाद में शहरियुनि शिरकत कई। मुज़ाहिरे जी अॻवानी कंदड़ नियाज़ अली बुड़ो, अयूब खोसो, वकील मीर खोसो, हबीब हुज़ूरी, इश्तियाक तुनियो, शकील अतारी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त ॾोहनि ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। चोरियूं ऐं फुरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। मेहर शहर ऐं आसपास जे इलाइक़नि में बदमनी वधी वई आहे। एसएसपी दादो बदमनी जो ज़िम्मेवार आहे। मेहर पुलिस ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करण में मुकमल तौर नाकाम वई आहे। पुलिस ॾोहारियुनि जी साथारी बणियल आहे। मेहर हुननि चयो त बदमनी सां गॾु मंशियात, जुआ जा अॾा ऐं समाजी बुराइनि में बि इज़ाफ़ो थी वियो आहे। मेहर में पुलिस जा का रिटर्न नज़र नथी अचे। एसएसपी दादो बि अमनो अमान कराइण ऐं समाजी बुराइयूं ख़त्म कराइण बजाए मंथली उगाड़ण में पूरो आहे। शहरी इतिहाद मेहर जे चेयरमैन नियाज़ अली बुड़ो मेहर में वधंदड़ बदमनी, चोरियुनि फुरियुनि, धाड़नि ऐं वधंदड़ समाजी बुराइनि वारनि वाक़िअनि ऐं एसएसपी दादू जी नाअहली ख़िलाफ़ सुभाणे इंडस हाईवे ते धरणो हणण जो ऐलान करे छॾियो आहे। हुन समूरनि शहरनि वापारियुनि दुकानदारनि खे धरणे में शिरकत करण जी अपील पिणु कई आहे। हुननि घुर कई आहे त मेहर में वधंदड़ बदमनी खे बंजो ॾेई शहरनि खां फुरथियल रक़म ऐं सामान वापसि कराए ॾोहारियुनि सां मंशियात फ़रोशनि ऐं समाजी बुराइनि हलाईंदड़ गिरोहनि ख़िलाफ़ कार्रवाई करे एसएसपी दादू खे हटायो वञे। ॿी सूरत में हीउ एहतिजाज जो सिलसिलो रोज़ जी बुनियाद ते जारी रहंदो।